وجهه الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون أياما معدودات فمن كان منكم مريضا أو على سفر فعدة من أيام أخر وعلى الذين يطيقونه فدية طعام مسكين فمن تطوع خيرا فهو خير له وأن تصوموا خير لكم إن كنتم تعلمون. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तमाम असांजे मथां अहिड़ा करे करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी नमाज़ बाद जमात नसीब फरमाए ऐं उनखां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में ॾियण जी तौफ़ीक़ इनायत फरमाए। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला वसीयत जे मुतालिक़ बयानु फरमायो त केतिरे क़दुरु वसीयत करणु लाज़िम आहे, ख़ुसूसन उन माण्हूअ जे मथां जंहिं माण्हू जे हथ में के अमानतूं रखियल हुजनि परायूं या कंहिंसां दुनिया जे मामलात में वापार में कारोबार में भाईचारो हुजे या कंहिंजे मिल्कियत में के भाइचनि भाणेजनि या पंहिंजे रिश्तेदारनि अज़ीज़नि अकारबनि जा हक़ हुक़ूक़ रहियल हुजनि रखियल हुजनि त उन जे मथां वसीयत करणु लाज़िम आहे। पर वसीयत उन्हनि रिश्तेदारनि जे मुतालिक़ थींदी जिन जो हिसो क़ुर पाक बयानु न कयो आहे, जिन जो हिसो क़ुर पाक बयानु करे छॾियो आहे त पीउ माउ खे हेतिरो मिलंदो औलाद जे हूंदे, घरवारीअ खे हेतिरो मिलंदो औलाद जे हूंदे, भाइरनि ऐं भेनरुनि खे मिलंदो हेतिरो, पुटनि ऐं नियाणियुनि खे हेतिरो, जिन जो हिसो क़ुर पाक बयानु करे छॾियो आहे उन जे बारे में इंसान जी वसीयत जी काई हैसियत कान्हे, छो त ख़ुदा हुन जी विरासत करे छॾी। बाक़ी जिन जे हिसे जे मुतालिक़ क़ुर पाक ख़ामोशी अख़्तियार फरमाई आहे उते इंसान खे वसीयत जो हक़ु आहे ऐं वसीयत बि माल जे 3 हिसे मां शुमार थींदी, सॼे जी न। पोइ वसीयत करण वारो जेकॾहिं आउट थिए शरीयत जे कानून खां त उनखे फेराए इसलाह करे आणिबो, वसीयत खे ॿियो माण्हू ॿुधण वारो फेराए त बि उनखे ॾोह थींदो, उनखे बि फेराए इसलाह ख़ातिर आणिबो। इहे तमामु तर मसाइल गुज़िरियल आयतुनि में बयानु थी चुका आहिनि। इन्हनि गुज़िरियल मसाइलनि सां अॼोकी आयत जे मसइलनि जो बि रब्तो आहे, तालुक़ु आहे, छो त यादि हूंदो यकीनन अव्हांखे त 21 रुकू पूरा सूरत बक़रा जो गोया के अधु अहिड़नि अहकामनि में गुज़रियो हो जेके इबादत सां तालुक़ु रखनि पिया। हाणे खां पोइ जेके बक़ाया सूरतुल बक़रा जे आख़िर ताईं मसाइल बयानु थींदा उहे अबवाबुल बिर जे उनवान सां हूंदा, माना नेकी चङाई। पोइ उन्हनि में इबादत जा मामला बि अगरि अची विया त इबादत जे अहकामनि में जिथे जिथे अल्लाह तबारक व तआला इंसान जे मथां तख़फ़ीफ़ कई आहे, हल किराए कर आसानी करे ॾिनी आहे, इजाज़त ॾिनी आहे, रुख़्सत ॾिनी आहे ऐं उन में नरमी कई आहे, उन्हनि जो बयानु बि ईंदो। त हिन आयत में अल्लाह तबारक व तआला साॻियो मोमिननि सां मुख़ातिब थींदे करे फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, हे मुंहिंजा मोमिन बानव। हिते लफ़्ज़ यकीनन तव्हांखे यादि हूंदो त अल्लाह ताला जेको बि नओं हुकुम बयानु कंदो आहे उहो मोमिननि जे नाले सां हूंदो आहे। अहिड़ी तरह सां क़ुर पाक में अल्लाह तबारक व तआला 91 दफ़ा या अय्युहल्लज़ीना आमनू जो लफ़्ज़ बयानु कयो आहे। जेको सदोरो चयो वठंदड़ हूंदो आहे न, बार बार उनखे ई चइबो आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जे इस्तिलाह मां इहा ॻाल्हि सम्झाई आहे त आम माना त सभु मुंहिंजा सदोरा, पर ख़ुशूसन उन्हनि मां मोमिन सदोरा आहिनि। नओं हुकुम जेको लागू कबो उहो मोमिननि जे नाले सां हूंदो। अल्लाह तबारक व तआला शल तव्हां असांखे बि उन्हनि मोमिननि में शुमार करे जिन खे रब तबारक व तआला पाण चयो आहे मुंहिंजा मोमिन ईमान वारो। रब जंहिंखे चए ईमान वारो इहा वॾी इंसान जे बारे में कामयाबीअ जी हिकिड़ी वॾी कड़ी आहे।
अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम, ए ईमान वारो तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ु कया जाइनि। साईं सिर्फ़ु असांजे मथां रोज़ा फ़र्ज़ु कया अथव या असां खां पहिरियां जेके उम्मतूं गुज़रियूं उन्हनि जे मथां बि रोज़ा फ़र्ज़ु हुया? जेकॾहिं असांजे मथां रोज़ा सिर्फ़ु फ़र्ज़ु आहिनि त पोइ असांखे त ॾुखिया लॻंदा। अॻियनि उम्मतुनि में कंहिं ते बि रोज़ा फ़र्ज़ु कोन आहे, असां ते रोज़ा फ़र्ज़ु, ऐं वरी उहो बि सॼो महीनो रमज़ान जो। अल्लाह तबारक व तआला फरमायो कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून, इहो ख़दशो न पालियो त असां खां पहिरियनि उम्मतुनि ते शायदि रोज़ा फ़र्ज़ु कोन आहे। ॿुधी छॾियो त तव्हां खां पहिरियों जेके उम्मतूं हुयूं उन्हनि जे मथां बि रोज़ा फ़र्ज़ु हो। लअल्लकुम, साईं भला रोज़ो छाजे करे रखूं, फ़ाइदो कहिड़ो थींदो? फरमायूं त अल्लाह तबारक व तआला फरमायो लअल्लकुम तत्तक़ून, तव्हां में परहेज़गारी ईंदी, नफ़्स ते कंट्रोल करणु आसान थी पवंदो, गुनाहनि खां बचणु सवलो थी पवंदो, तव्हांजे जिस्म खे अल्लाह ऐं अल्लाह जे नबीअ जे ॿुधायल तरीक़े ते झुकणु तव्हांजे जिस्म खे आसान थी पवंदो, सवलो थींदो नेकी ऐं इबादत करणु। परहेज़गारी हिनखे चइबो आहे। अलबत्ता एतिरो फ़र्क़ु ज़रूरु आहे अॻियनि उम्मतुनि जे रोज़नि में ऐं असां में। आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके पैगम्बर गुज़रिया उन्हनि जूं जेके शरीयतूं, उन्हनि जूं जेके उम्मतूं हुयूं, उन्हनि में बि रोज़े जा अहकाम फ़र्ज़ु हुया, रोज़ो फ़र्ज़ु हो, पर उन्हनि जे रोज़नि में असांजे रोज़नि में फ़र्क़ु आहे। फ़र्क़ु वॾो ई आहे त उन्हनि जो रोज़ो महीने में हिकिड़ी तारीख़ पोइ जेका बि रखनि, या उन्हनि जा रोज़ा हर जुमे जे ॾींहुं रोज़ो, अहिड़ी तरह सां। पर उम्मत मोहम्मदी जे लाइ अल्लाह तबारक व तआला रोज़ा जेके फ़र्ज़ु कया रमज़ान जो सॼो महीनो फ़र्ज़ु कया। इब्तिदा में जेसीं ताईं हीअ आयत अञा नाज़िल न थी हुई, हुज़ूर सलातो वसलाम जन खे नबूअत मिली वई, क़ुर पाक नाज़िल थियणु शुरू थी वियो, अहकाम शरई नाज़िल थियणु शुरू थी विया, पर अञा रोज़े जी फ़र्ज़ियत न थी हुई, हुकुम रोज़े जे फ़र्ज़ु हुजण जो लागू न थियो हो। हुज़ूर सलातो वसलाम जन मके खां हिजरत करे मदीने आलिया जॾहिं अची पहुता त हुज़ूर सलातो वसलाम जन जो पंहिंजो मामूल मुबारक ई हुयो त हुज़ूर सलातो वसलाम जन हर महीने में 3 रोज़ा रखंदा हुआ। 3 किन बुज़ुर्गनि लिखियो आहे त उहे अयाम बीज़ वारा माना रोशनीअ वारा चंड जूं तारीख़ूं 14 तारीख़ ते चंड फुल रोशन थींदो आहे, हिकिड़ो ॾींहुं अॻु हिकिड़ो ॾींहुं पोइ, माना 13 ऐं 15, 14 सां मिलायो 13 ऐं 15, इहे 3 ॾींहं हुज़ूर सलातो वसलाम जन रोज़ा रखंदा हुआ। ऐं उन सां गॾोगॾु जेके जेके हुज़ूर सलातो वसलाम जन सां सहाबी सॻोरा इस्लाम आणींदा जुड़ंदा वेंदा उहे बि रोज़ा रखंदा। त रोज़ा रमज़ान जा फ़र्ज़ु थियण खां पहिरियां इब्तिदा में रोज़ा ईअं हुया। ऐं ॿियो इन सां गॾु हुज़ूर सलातो वसलाम जन 10 मुहर्रम जे ॾींहं जो हिकिड़ो रोज़ो रखंदा हुआ। पोइ जॾहिं हीअ आयत क़ुर पाक जी नाज़िल थी तॾहिं काफ़ी सारनि मुहद्दिसनि फ़क़ीहनि लिखियो आहे त साहिबनि सॻोरनि चयो त हाणे असांजे मथां मुहर्रम वारो रोज़ो ऐं हर महीने वारा 3 रोज़ा इहे असांजे मथां ख़तमु, हाणे रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ु आहिनि। अलबत हर महीने वारा 3 रोज़ा जेकॾहिं कोई रखणु चाहे रखी सघे थो, मनो न आहे, बाक़ी फ़र्ज़ु कोन। 10 मुहर्रमुल हराम वारो रोज़ो लाज़िम करे रखियो वेंदो हो, हाणे हिन आयत जे नाज़िल थियण खां पोइ लाज़िम कोन्हे को, बाक़ी जेकर कोई रखंदो त सवाबु साॻियो मिलंदो। पोइ अॻिते हली करे हुज़ूर सलातो वसलाम जन वरी इन 10 मुहर्रम वारे रोज़े में बि तब्दीली फरमाई। पाण फरमायूं त ख़ालफ़ुल यहूद वन नसारा औलिया, यहूदियुनि ऐं नसारनि जी मुखालिफ़त कयो। साहबा किराम अर्ज़ु कयो साईं कहिड़ियुनि कहिड़ियुनि ॻाल्हियुनि? पाण फरमायूं जहिड़ी बि ॻाल्हियुनि में हुननि सां मुखालिफ़त कयो, छो त हू असांजे दीन सां नथा जुड़नि, हू पंहिंजे यहूदियत ऐं नसरानियत ते रहनि था। असांखे शरीयत मोहम्मदी मिली आहे, दीन इस्लाम मिलियो आहे, असांखे हिन जी पाबंदी करणी आहे। त पोइ हुज़ूर सलातो वसलाम फरमायो असां पहिरियां 10 मुहर्रम जो रोज़ो हमेशह रखंदा हुआसीं, आईंदह जेकॾहिं हयाती रही त इन सां हिकिड़ो रोज़ो ॿियो मिलाईंदासीं, 10 सां 9 जो या त 10 सां 11 जो। पर इत्तिफ़ाक़ अजीब अहिड़ो थियो जो हुज़ूर सलातो वसलाम जन ईंदड़ मुहर्रम ताईं दुनिया में रही कोन सघिया, वफ़ात फरमायो। त पोइ उनखां पोइ चूंकि हुकुम त हुज़ूर जन जो थी चुको हो, साहबा किराम खां इहा रिवायत मुतफ़िक़ा तौर ते मनक़ूल आहे, नकुल थींदी पई अचे त उनखां पोइ बुज़ुर्गनि वलियनि गौसनि कुतुबनि अबदारनि सालियनि आलिमनि रोज़े रखण वारनि जिन बि 10 मुहर्रम जो रोज़ो रखियो त या 9 जो मिलाईंदा या 10 सां या 11 जो मिलाईंदा या 10 सां,
छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरादो फरमाए छॾियो। पोइ हाणे अल्लाह तबारक व ताला रमज़ान जा रोज़ा जॾहिं फ़र्ज़ु कया त पोइ बज़ाहिर रमज़ान जो रोज़ो, ॾींहं जो रोज़ो, राति जो इजाज़त खाइण पीअण जी। पोइ इब्तिदा में रोज़ो जेको फ़र्ज़ु कयो वियो हो, हाणे हिकिड़ी इजाज़त सां रमज़ान वारा हर महीने वारा 3 रोज़ा हिकिड़ी इजाज़त सां ख़तमु थिया। रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ु थिया, हर महीने जेके 3 रोज़ा रखबा उहे ख़तमु थिया। 9 मुहर्रम वारो रोज़ो जेको लाज़िम उहो बि ख़तमु थियो। त ॿिए तरफ़ खां अल्लाह तबारक व ताला रोज़नि में हीअ हिकिड़ी थोरी पाबंदी फरमाई शुरूआत में त बाबा जेको रमज़ान जो रोज़ो रखंदो, सिजल ते हुनजो रोज़ो जॾहिं इफ़्तार थींदो, उन खां पोइ जंहिं महिल सुम्हियो, सुम्हण सां हिन जो ॿियो रोज़ो शुरू आहे। पोइ अगरि इशा नमाज़ पढ़ी, तरावियूं पढ़ी, सुम्ही पियो त हिन जो रोज़ो शुरू आहे। पोइ कलाक ॾेढ खां पोइ वरी जेकॾहिं उथियो त हाणे न खाई सघंदो, न पी सघंदो, न घरवारी सां सुम्ही सघंदो। इहे सभु अमल पाबंदीअ सां। हाणे गोया की सुम्हण सां ॿियो रोज़ो शुरू। केतिरा ई साहबी सबूरा ॾींहं जो पंहिंजे रिढुनि सां, बकरियुनि सां, उठनि ऐं ॾाटियुनि सां वञनि हलिया, या मज़दूर पंहिंजे कमकार सां हलिया वञनि, शाम जो थका टुटा आया, रोज़ो इफ़्तार कयूं, ख़ाली रुगो चेल सिधी करण जे इरादे सां लेटिया त निंड वठी वई। निंड वठी वई उतां रोज़ो शुरू थियो त हाणे सॼी राति बि रोज़े जी गुज़री, वरी हाणे ॾींहुं बि सॼो रोज़े जो, त बक़ाया इफ़्तार ताईं हिननि जे जिस्म में तवानाई न पई बचे, सफ़ा कमज़ोर पिया थी वञनि। कुझु वक़्तु रोज़ो ईअं हलियो, वरी अल्लाह तबारक व ताला तख़फ़ीफ़ फरमाई त भला के तव्हांजो रोज़ो जेको आहे उहो सुबुह जो सहरीअ वारे टाइम खां जॾहिं टाइम पूरो थियो, उन खां पोइ फजर वारे टाइम खां तव्हांजो रोज़ो शुरू थींदो। उन जा अहकाम बि आयतूं नाज़िल करे उन में तरमीम कई वई। त ॾिसो, इन्हनि ॻाल्हियुनि मां, मुफ़स्सिरनि जे रिवायतुनि मां, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अहादीस मुबारका मां मालूम थिए थो त अल्लाह तबारक व ताला अहकाम शरीयत जा जेके लागू फरमाया उहे आहिस्ते आहिस्ते, तब्दीली जेका कई वई उहा आहिस्ते आहिस्ते, त दुनिया जो निज़ाम ई ज़रा तदरीजी तौर ते आहे, आहिस्ते आहिस्ते आहिस्ते। जेको माण्हू जाए जम खां वठी आहिस्ते आहिस्ते वधे थो, आहिस्ते आहिस्ते दुनिया जे कारोबारनि, धंधनि, मामलात मां गुज़रे थो, धिका थाबा ठोकरूं खाए थो, उहो ई आहिस्ते आहिस्ते अॻिते हली करे मज़बूत थो थिए। नंढड़ो ॿिज मां फुटियल हिकिड़ो वणु आहे, त उहो नंढड़ो हाणे कचो ॿूटो आहे, पोइ सलो आहिस्ते आहिस्ते थुल्हो 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 तव्हां त वॾो वणु थो थिए, हवाउनि खे, वॾनि वॾनि तूफ़ाननि खे मुक़ाबले करण जी सघ बि पोइ थी अचे। त इंसान बि दुनिया जे हवादिसात सां मुंहुं तॾहिं थो ॾेई सघे जॾहिं आहिस्ते आहिस्ते पको थिए। त अल्लाह तबारक व ताला शरीयत खे बि मुस्लमाननि खे पके करण जे लाइ आहिस्ते आहिस्ते तदरीजी तौर ते अहकाम ॾिना। ईअं न त हिकिड़े ई भेरे सां उन्हनि जे अहकामनि में पाबंदी कई वञे त पोइ सुभाणे वरी अचनि ई न, निमाज़ुनि में न अचनि, रोज़नि में न अचनि, इस्तिग़फ़ार में न अचनि, तस्बीह में न अचनि। हाणे वरी जॾहिं रमज़ान जो रोज़ो फ़र्ज़ु त थी वियो, सॼो ॾींहुं रोज़ो, पर चूंकि सॼो महीनो रमज़ान जो रोज़ो थी पियो, ॾींहं जो सदाईं ॾींहुं रमज़ान जो हर ॾींहुं रोज़ो, हर राति वरी इफ़्तार आहे, त पोइ हिन रमज़ान जे सॼे महीने में सफ़र बि थियनि पिया, इतिफ़ाक़ सां बीमारी बि थिए पई, को मरीज़ तमामु घणो मर्ज़ में मुब्तला, त को वरी हल्को साहिब जहिड़ो। पोइ हाणे उन्हनि जो रोज़ो कीअं थिए, अल्लाह तबारक व ताला वरी हुन में आसानी फरमाई त अय्याम मादूदात, रमज़ान जा रोज़ा जेके आहिनि उहे तव्हांजा चंद आहिनि, ॻणियल चंद ऐं ॻणियल, माना सॼो साल बि न आहे, ऐं चंद आहिनि माना पूरा 30 बि कोन्हनि, कॾहिं 29 थींदा, कॾहिं 30 थींदा, ॻणियल बि आहिनि ऐं थोरा आहिनि, सॼो साल बि कोन्हे। वालल लदीन युतीक़ूनहु फ़िद्यतुन ताअमु मिस्कीन, अल्लाह से फरमायो जेकॾहिं तव्हां मां कोई रोज़ो नथो रखणु चाहे, ताक़त जे बावजूद बि, बीमार बि कोन्हे, मुसाफ़िर बि कोन्हे, बसि रोज़ो नथो रखणु चाहे, सिहतमंद आहे, रोज़ो नथो रखणु चाहे, बसि नथो पसंदि करे, चवे थो मां रोज़ो कोन थो रखां, नफ़रत बि कोन्ह अथसि, शरई अहकामनि जो पाबंद आहे, पर चवे थो रोज़ो कोन थो रखां, त पोइ अल्लाह ताला फरमाए वालल लदीन युतीक़ूनहु, ताक़त जे बावजूद नथो रोज़ो कोई रखे त फ़िद्यतुन, उनजे मथां फ़िदियो लाज़िम आहे, रोज़े जो फ़िदियो ॾे, इहे इब्तिदाई अहकाम आहिनि। पोइ फ़िदियो ॾींदो, साईं फ़िदियो घणो ॾियूं, काफ़ी सारा जवान अहिड़ा अॼोके दौर में जेकॾहिं इहो हुकुम लागू थिए हा त अक्सरियत असांजी त विया त फ़िदियो था ॾियूं, त सुवाल पैदा थो, साईं पोइ फ़िदियो घणो ॾियूं? अल्लाह ताला फरमायो ताअमु मिस्कीन, हिकिड़े मिस्कीन जो खाधो, सुबुह शाम घर ते खाराए। हिकिड़ो माण्हू
बवेला जव ते घणो अनो अनाज खाईंदो। उन मां मुहद्दिसीन लिखियो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि फरमायो त हिकिड़ो अधु सा अॼोके दौर में असांजे एतबार सां 2.5 सेर उन अरबी साह जी अधु जे वज़न जेतिरा थियनि था। हाणे 2.5 सेर फी रोज़े जो फिदियो अदा करे उहो माण्हू जेको रोज़ो नथो रखणु चाहे सिहत जे बावजूदि बि पोइ फवन ततवा ख़ैरन अल्लाह तबारक व तआला फरमायो जेकॾहिं कोई इन फिदिये खे चङाई जे कम खे ख़ैर ख़ैरात खे वधाए 2.5 सेर था अथनि जेकॾहिं पूरा बि करे त उहो ख़ैरुल लकुम हुनजे लाइ भलो आहे। वान तसूमू ख़ैरुल लकुम इन कुंतुम तालमून अल्लाह से फरमायो पर जेकॾहिं न तव्हां फिदिये ॾियण वारे ॻाल्हि खे छॾियो सिधो ऐं रोज़ो ई रखो इजाज़त बि ॾिनी वई त पोइ कॾहिं कॾहिं हीअं थींदो आहे त इजाज़त खे माण्हू हुकुम सम्झंदा आहिनि इजाज़त खे हुकुम सम्झंदा आहिनि इजाज़त मिली आहे माना हुकुम आहे हुकुम जो हुजणु ॿी शइ आहे इजाज़त जो हुजणु ॿी शइ आहे इन में ज़रा थोरो फ़र्क़ु आहे इहे ॻाल्हियूं सम्झण जूं जीअं अॻिन आयतुनि में अचे थो जेकॾहिं को मुसाफ़िर माण्हू आहे अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां इजाज़त आहे को भले रोज़ो न रखे सफ़र ते वञे त रोज़ो न रखे मरीज़ आहे त भले उहो बि रोज़ो न रखे इजाज़त आहे पोइ हाणे असांखे इहा इजाज़त जो मिली त थोरो बि सफ़र कंदासीं त रोज़ो छॾे ॾींदासीं हालांकि इहो कोन्हे सफ़र जे दौरान जेकॾहिं रोज़ो रखे थो ऐं रोज़े जे करे सफ़र में तकलीफ़ थिएसि थी त पोइ रोज़ो न रखे पर अॼुकल्ह सहूलियतूं थी पियूं आहिनि बहितरीनु माण्हू रोज़े जी हालत में सुबुह जो उॾाम करे त शाम जो अफ़्तार खां पहिरियां पंहिंजे मंज़र ते पहुची सघे थो दुनिया जे कंहिं मुल्क में जहाज़ जे ज़रिए बि काॾे वञे त बि पहुची सघे थो या जेकॾहिं कोच रेल जे ज़रिए वञे त बि पहुची सघे थो हा जेकॾहिं सॼो ॾींहुं हिन जो सफ़र में थो गुज़रे ऐं सफ़र जे दौरान ज़ाहिर आहे निमाज़ूं वरी चेल सिधी करणु वरी आराम वरी सफ़र वरी थकावट इहे हुनखे थकाए विझंदियूं रोज़े में परेशान थींदो पोइ इहो रोज़ो छॾे पर जेकॾहिं रोज़े अफ़्तार करण खां पहिरियां बिना 2-3 कलाकनि में ॾींहं जे सफ़र में घरु पहुची थो वञे बावजूदि मसाफ़त जे सफ़र जेतिरी आहे त पोइ उहो रोज़ो रखे त भलो आहे पर असां इजाज़त खे लाज़िम सम्झंदा आहियूं ऐं जंहिं मरीज़ खे अल्लाह ताला इजाज़त फरमाई त जेको तमामु मरीज़ आहे उहो बि भले रोज़ो छॾे त छॾे सघे थो पर बाद में कज़ा कंदो। पोइ असां में जेके हल्का फुल्का थोरा बि मरीज़ हूंदा आहिनि हल्की फुल्की एलर्जी जा उहे बि चवंदा आहिनि अदा मूंखे उज़ुर आहे हालांकि अल्लाह तबारक व तआला इजाज़त जेका ॾिनी आहे उन मरीज़ खे आहे जेको रोज़ो रखे थो बीमारीअ जी हालत में त उनजो मर्ज़ शिदत अख़्तियार थो करे या सख़्तु अहिड़ी कैफ़ियत ते पहुचे थो जो मरण जो ख़तरो आहे रोज़े रखण सां हिन जो मर्ज़ वधे थो या मरे थो पाण त पोइ रोज़ो छॾे बाक़ी एतिरो हल्को फुल्को मर्ज़ आहे रोज़े रखण सां सिहत बुर्दबाजीअ खां कमु वठंदो त सही वेंदो बर्दाश्त करे वेंदो त पोइ उहो रोज़ो रखे त भलो आहे पर अल्लाह तबारक व तआला पोयां इहे लफ़्ज़ फरमाया वान तसूमू ख़ैरुल लकुम जिन खे रोज़े रखण में आसानी करे ॾिनी वई चयो वियो त बाबा जेकॾहिं तव्हां रोज़ो रखी सघो था पर पोइ बि नथा रखो त फिदियो ॾियो बहितर ई अथव त रोज़ो रखंदा अचो बहितर इहो अथव त रोज़ो रखंदा अचो वान तसूमू ख़ैरुल लकुम इन कुंतुम तालमून जेकॾहिं रोज़ो रखंदा ईंदव त इहो तव्हांजे लाइ भलो आहे इन कुंतुम तालमून जे ॼाणो था छो त रमज़ान जे महीने में जेका रोज़े रखण जी हिकिड़ी समूरनि जी घरेलू हिकिड़ी कैफ़ियत माहौल हूंदो आहे इन माहौल में खोड़ सारा माण्हू न रखंदड़ बि माहौल जे निस्बत सां रखी वेंदा आहिनि सुबुह जो सभु को उथे थो पाड़े ओड़े में मिट माइट सभु को उथे थो पोइ इन उथण सां सभु कुझु सभु को जो उथे थो त असां उथी था वञूं रोज़ो रखी था वञूं आज़ान बि अचे थी सॾ बि थियनि था होका बि थियनि था टाइम बि ॿुधायो वञे थो सहूलियत बि थिए थी पोइ उथण बि असांखे सवलो आहे ऐं आम जाम जो थी पई आहे इहा ॻाल्हि सुबुह जो उथण ऐं रोज़ो रखणु त बि असां बि उथूं था हलकड़ी थी लॻे रमज़ान गुज़री वियो त पोइ सुबुह जो उथणु ॾुखियो आहे घर वारनि जो बि जेके रोज़ो रखाईंदा रोज़े रखण वारनि जो बि उथणु ॾुखियो आहे इन जे करे अल्लाह ताला फरमायो इन कुंतुम तालमून जे ॼाणो था त रोज़ो रखो त भलो अथव पोइ ते रोज़ा रहिजी वेंदा। पोइ इन आयत बि वरी जेका इजाज़त ॾिनी पोइ ई आयत वरी सुभाणे इंशा अल्लाह ताला उहा बयानु थींदी अल्लाह ताला उन में फरमायो त युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र वला युरीदु बिकुमुल उसर असां तव्हांजे मथां आसानी था कयूं ॾुखियो कमु कोन था चाहियूं वरी ईअं बि फरमायो वियो त फमन शहीद मिनकुम शहर फलियसुम रमज़ान जो महीनो जंहिं माण्हूअ खे हासिलु थी वञे उहो रोज़ो रखे
हाणे इजाज़तूं ख़तमु त ताक़त जे बावजूद बि पहिरियां चयो वियो त भले फिजियो ॾियो, रोज़ो नथा रखणु चाहियो, कोई मर्ज़ु वर्ज़ु बि कोन्हे को, सफ़र ते बि नथा वञो त पोइ भले रोज़ो नथा रखणु चाहियो त भले फिजियो ॾियो। पर हाणे फरमायो वियो त कुझु वक़्त खां पोइ रमज़ान जो महीनो अचे त सिहतमंद माण्हू ऐं जेके मुसाफ़िर न आहिनि उहे रोज़ो रखनि, उहे फिजियो कोन्हे उन्हनि जो क़बूल। त ॾिसो आहिस्ते आहिस्ते शरीयत पाबंदी करे इंसान खे पाबंद बनायो। हाणे ॾिसजे थो त हिकु तरफ़ खां शरीयत इंसान जे आज़ादीअ खे ॼण त ख़तमु कयो आहे, थोरो पाबंद बनायो, जंहिंमें आम तौर ते सेकुलर ज़हन जा माण्हू, गैर इस्लामी ज़हन रखंदड़ माण्हू चई वठंदा आहिनि तकड़ में त इस्लाम पाबंदीअ जो मज़हब आहे। कंहिं एतबार सां ॾिसजे त उन्हनि जो इहो लफ़्ज़ सही आहे, पाबंदी आहे, पर इहा पाबंदी इंसान खे नाकाम बनाइण वारी न आहे। इहा पाबंदी इंसान जे आज़ादीअ ते लॻल पाबंदी इहा अहिड़ी आहे जेका इंसान खे कामयाबी जी तरफ़ थी वठी वञे। इन पाबंदीअ जो ताबीर हीअं कबो आहे जीअं अबो अमा पंहिंजे औलाद खे छुड़वा बि न छॾींदा आहिनि। पोइ चवंदो कोई त इहे पीउ मां पंहिंजे औलाद ते ज़ुल्म था कनि, कॾहिं बि कोई न चवंदो, जेको चवंदो उहो ग़लति हूंदो। पीउ मां खे ख़बर आहे त असांजे हिन माहौल में इहा छुड़वागी असांजे औलाद खे केतिरो ख़राबु बनाईंदी। हाणे इहा पाबंदी इस्लाह ख़ातिर आहे, तव्हां अॻिते हली करे कामयाबु थियनि। जीअं उस्ताद शागिर्दनि खे पाबंद करे, जीअं मुर्शिद मुरीदनि खे पाबंद करे, जीअं डॉक्टर मरीज़नि खे पाबंद करे, वाक कयो, पाबंदीअ सां दवा खाओ, पाबंदीअ सां खाधो वक़्त ते खाओ ऐं पूरो लिमिट जेतिरो खाओ, जेतिरो इहे पाबंदियूं हुनजे कामयाबीअ जो राज़ हूंदियूं आहिनि। त इंसान जे पूरी ज़िंदगीअ जो कामयाबीअ जो राज़ बि इन्हनि पाबंदियुनि में रखियलु आहे। जंहिं ख़ालिक ऐं मालिक इंसान खे पैदा कयो आहे उन उहे पाबंदियूं ॿुधायूं आहिनि। इहे पाबंदियूं नाकामीअ जूं न आहिनि जो खणी ईअं चइजे त इस्लाम पाबंदी जो मज़हब आहे। हीअ बज़ाहिर पाबंदी आहे पर हक़ीक़ी इंसान जी कामयाबी आहे। जीअं कॾहिं मुआशिरे में ईअं हूंदो आहे, कोई कारीगर इंजीनियर का गाॾी तयारु कंदो आहे, पोइ उन गाॾीअ खे हलाइण जे लाइ हिकिड़ो किताब जो लिखी ॾींदो आहे, उन ते पाबंदियूं लिखियलु हूंदियूं आहिनि। अठे ॾींहं हिन जी आयल मटायो, टायर चेक कयो, नट बोल्ट हिन जा टोनिंग करायो, सभु कुझु सेटअप करे वॾे सफ़र ते निकिरो त सभु शयूं चेक करे पोइ निकिरो। ईअं निकिरंदो त किथे बि नुक़सानु थी सघे थो। ऐं मोबाइल खुटल हुजे त न हलो वॾे सफ़र ते, चकण ईंदी गाॾी, टायर कमज़ोर हुजनि त बि वॾे सफ़र ते न वञो, बैटरी सेल्फ न हले त बि तव्हां न वॾे सफ़र ते न निकिरो। इहे पाबंदियूं आहिनि, इन जे करे त अॻिते वॾे नुक़सान खां बची पवे। त अलाह तबारक व तआला बि इंसान वारी हिन फैक्ट्रीअ जो कारीगर आहे, मालिक आहे। हिन नंढड़ी फैक्ट्रीअ घुमंदड़ फिरंदड़ हिकिड़ी फैक्ट्रीअ खे कामयाबु बनाइण जे लाइ अलाह तबारक व तआला क़ुर पाक जो किताब जो ॾिनो, जंहिंमें एॾा वॾा अहकाम लिखियल आहिनि। इहा फैक्ट्री, इहा मशीनरी कामयाबु कीअं थींदी। पोइ असांखे पंहिंजी कामयाबी जेकॾहिं खपे थी, क़बरनि जी कामयाबी, आख़िरत जी कामयाबी, माशर जे मैदान जी कामयाबी, जन्नत जे आला मक़ाम जे हुसूल वारी कामयाबी खपे थी, त पोइ इन्हनि पाबंदियुनि खे दिलि ते रखी करे मञिणो पवंदो। जीअं मरीज़ दिलि ते रखी पाबंदियूं क़बूल कंदो आहे, जीअं मरीज़ दिलि ते रखी करे पाबंदी क़बूल कंदो आहे त पोइ कामयाबु थींदो आहे। शागिर्द बि, मरीज़ बि ऐं तालिब बि, त पोइ यकीनन मुस्लमान बि इन अलाह तबारक व तआला जे ॿुधायल क़ानून ऐं पाबंदीअ खे दिलि ते रखंदो त कामयाबु थींदो। त पोइ हाणे हीअं चइबो ही पाबंदियूं न आहिनि, इंसान जे कामयाबीअ जो राज़ आहे। जंहिंखे हू ॿियनि लफ़्ज़नि में कॾहिं चवंदा आहिनि त इस्लाम या क़ुर मुस्लमाननि खे आज़ादु नथो छॾे, पोइ कॾहिं औरतुनि जे मसइलनि खे वठी करे चवंदा आहिनि, कॾहिं मुस्लमाननि जे लिबास हॼाणीअ पटके निमाज़ रोज़े खे वठी करे चवंदा आहिनि। उन्हनि जो मक़सदु तनक़ीद करणु हूंदो आहे, उन्हनि जो मक़सदु मुस्लमाननि खे दीन इस्लाम खां फेराइणु नफ़रत ॾियणु हूंदो आहे। पर अलाह तबारक व तआला जेके क़ुर पाक जे अंदरि अहकाम बयानु फरमाया आहिनि, इहे इंसान जे कामयाबीअ जो वॾो राज़ आहिनि। आहिस्ते आहिस्ते इहे अहकाम क़ुर पाक बयानु बि कंदो, उन्हनि में नरमी बि बयानु कंदो, वरी आहिस्ते आहिस्ते उन्हनि जे मथां कड़क हुकुम खे बि नाज़िल फरमाईंदो। वरी पोइ जेकॾहिं इंसानु कमियुनि कोताहियुनि सां भरियल आहे, का कमी कोताही थी वञे त माफ़ीअ जो ऐलान बि अलाह ताला फरमाईंदो। इहे अलाह ताला जी तरफ़ खां बहितरीन तालीम जा राज़, ख़ूबियूं, ख़ुसूसियतूं बयानु फरमाईंदियूं आहिनि। अलाह ताला चले तव्हां असांखे ॿिन्हिनि सां नवाज़े, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।